सुहिणी यादि भाग छटियूं। इन ॿिनि जी ॾाढी बहस हली, इलाही देरि हली। आख़िरकार ॿई हुतां खां निकितियूं। घर वञी संजना थोरी झटि मोबाइल कई, चेट कई। वापसि संजना हुनखे बि वापसि सम्झाए चेट करे, आयशा थोड़ी हिम्मत रख, बात कर, तेरी जिंदगी का सवाल है। आयशा खे बि थियो सही ॻाल्हि आहे, मूंखे कुझु त रस्तो कढणो ई आहे, ईअं त बिल्कुलु बि कान हलंदो। आयशा रोकी खे मैसेज मोकिलियो, फ्री हो, मैं बात करना चाहती हूँ तुमसे। रोकी चयो, हाँ थोड़ी देर बाद मैं कॉल करूँगा। आयशा कुछ भी जवाब न लिखियो। थोड़ी झटि खां पोइ रोकी जो फोन आयो। हाँ आयशा चओ। आयशा सिधो पुछो, पाण सुभाणे मिली था सघूं? रोकी थोड़ी झटि वीचारे करे चयो, हाँ भले, टाइम ऐं जॻह सोचे करे मैसेज करे छॾिजे। आयशा चयो, ठीकु आहे, मां तव्हांखे मैसेज करे छॾींदसि। राति जो ई इन जॻह ऐं टाइम मैसेज करे छॾियो। सॼी राति आयशा खे निंड कान आई कि कहिड़े रीत जा सवाल कयां, छा रोकी जवाबु ॾींदो, कुझु बि सम्झ में नथो अचे। ॿिनि फैमिलियुनि जो रिश्तो जुड़ियल आहे। काफ़ी रोए पई, रोई रोई हुनखे निंड अची वई। पर चवंदा आहिनि न, दुख में अकेलो इंसान रोइण खां सवाइ कुझु बि कान करे सघंदो आहे। सुबुह थियो, इन मम्मीअ जो फ़ोन आयो, ख़ैर ख़बर पुछी। हिन पंहिंजी मम्मीअ खे कुझु बि ॻाल्हि कान कई फ़िलहाल। वापसि सुबुह जो उथी करे हिन फ़ोन कयो, फाइनल मिलण जो आहे न? रोकी चयो, हा मूंखे बि ज़रूरी तोसां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। आयशा इन बारे में ॾाढो रिलैक्स थी वई कि शायदि पहल करण जी ही बि कोशिश करे थो, रिश्ते खे जोड़ण जी कोशिश करे थो, त मूंखे पुठियां न हटणो घुरिजे। शायदि मां हेतिरे टाइम खां ग़लति सोचींदी हुयमि कि हिन जे लाइफ में ॿी कोई आहे, या मां हिनखे नथी वणां, ज़बरदस्ती सगाई कराई वई आहे। मां काफ़ी ग़लति वीचार पंहिंजे दिलि में आंदा, मुंहिंजी भुल आहे। अहिड़ी रीति पंहिंजे दिलि खे सम्झाए करे तैयार थी वई। कलाक ॾेढ पंहिंजो थोरो लैपटॉप ते वर्क करे, टाइम थियो रोकी सां मिलण जे लाइ कार कढी वञे ई पई त अचानक सां फ़ोन आयो कि असां थोरा ॾींहं वधीक था टिकूं, नानी जी तबियत थोड़ी वधीक ख़राबु आहे। आयशा खे पंहिंजो ध्यानु रखण लाइ हिन जी मम्मी ऐं पप्पा ॻाल्हायो ऐं ईअं बि चयो, जे तोखे मज़ा न अचे त तूं बि इंडिया अची थी सघे, तोखे बि अकेलो न वणे त। आयशा चयो, न मम्मी तव्हां बिल्कुलु हुते आराम सां टिको, कोई वांदो कोन्हे, मां हिते रहंदसि अकेली। अहिड़ो हूंदो त मां संजना खे चईंदसि कॾहिं कॾहिं मूं वटि हली ईंदी। इन मम्मी पप्पा बि इन सां ॻाल्हाए आराम सां फ़ोन रखियो ऐं धीअ जी चिंता त कंहिंखे न थींदी आहे। पंहिंजी माउ जी हालत ॾिसी करे उनखे ईअं पियो थिए, मम्मी जल्दी ठीकु थी वञे त मां वञा, मुंहिंजी धीअ बि हुते अकेली आहे। पर मां त मां थींदी आहे न, हर वक़्तु उन जे अॻियां वेठी हुई, पर सॼो ध्यानु उनजो उनजी धीअ में ई हुयो। आयशा जिते रोकीअ सां मिलण पई वञे, उते रोकी पहिरियां खां ई वेठो हो। रोकीअ खे ॾिसी अचानक चौंकिजी वई, छो त उन जे पासे में कोई हुयो।